जी नाज़रीन, तरीन अहम ख़बर जागाए शेयर कंदालों ज़िले कश्मीर पुलिस पारां ताज़ी प्रेस रिलीज़ जारी कई वई आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त गेलपुर वारे इलाइक़े में शहर बिरादरी जे हथियारबंदनि जी फायरिंग में शदीद ज़ख़्मी थियल करमपुर एसएचओ नबी जखरानी शहीद न पर शदीद ज़ख़्मी हालत में रहीम यार ख़ान जी अस्पताल में ज़ेर इलाज आहे। ज़ख़्मी एसए जी सेहतयाबी लाइ दुआ की अपील पिणु कई वई आहे। ज़िले कश्मीर पुलिस पारां शाम प्रेस रिलीज़ जारी कई वई हुई, जंहिंमें एसएचओ करमपुर के शहीद ॼाणायो वियो हो। ताज़ी पुलिस रिलीज़ मूजिब एसएचओ करमपुर शहीद न पर शदीद ज़ख़्मी हालत में अस्पताल में ज़िंदा ज़ेर इलाज आहे। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।